जोहिमा खबरवाद शेयर कंदासीं जो अस्पताल में डॉक्टरनि जी मुबैना गफ़लत सबब मासूम निगरी फ़ौत थी वई आहे। वासन पारां इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो पियो। ॻोठ क़ासिम जमाली वासन निगरी अंबर कोरी डॉक्टरनि जी गफ़लत सबब फ़ौत थी वई आहे। वासन पारां अस्पताल इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। वासन जो चवणु आहे त डॉक्टरनि जी गफ़लत सबब मासूम निगरी फ़ौत थी वई आहे। वासन मुतालबो कंदे चयो आहे त गफ़लत कंदड़ डॉक्टर्स ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। जोहिमा ख़बरवाद से शेयर कई पिया जो अस्पताल में डॉक्टर्स जी मुबैना गफ़लत सबब मासूम निगरी फ़ौत थी वई आहे। वासन पारां इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ॻोठ क़ासिम जमाली वासन निगरी अंबर कोरी डॉक्टर्स जी गफ़लत सबब फ़ौत थी वई आहे। वासन पारां अस्पताल इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। वारसन जो चवणु आहे त डॉक्टर्स जी गफ़लत सबब मासूम निगरी फ़ौत थी आहे। वारसन मुतालबो कंदे चयो आहे त गफ़लत कंदड़ डॉक्टर्स ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे।